नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे मटियारी मां ख़बर ॾींदा हलूं त मटियारी लॻ ॻोठ शेमिर वसीम में GUI यूनिट शेमिर वसीम जे ज़ेर इत्माम सीरतुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस के जमायत उलमा इस्लाम सिंध जे जनरल सेक्रेटरी मौलाना राशिद महमूद सुमरो ख़िताब कंदे चयो त दीन ऐं धरती जे लाइ शहीद बाबा जियां जान कुर्बान कंदासीं। सिंध जे हक़नि जी हिफ़ाज़त लाइ GUI सिफ़ अवल ते बीठी आहे। राशिद महमूद सुमरो चयो त सिंध जे ॿेटनि ते कब्ज़े ख़िलाफ़ GUI अमले मैदान में पहिरें ॾींहं खां सिंध जे हर शहर में एहतजाज करे रही आहे। सिंध जे दंगनि नंगनि ऐं अंगनि जी हिफ़ाज़त कंदासीं। हिन चयो त शहीद वालिद अलामा डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो जे रत सां वाइदो कयो आहे जेसीं जीअरो आहियां दीन ऐं धरती जी हिफ़ाज़त लाइ जदोजहद कंदो रहंदुसि। राशिद सुमरो चयो त सिंध जी कुंड कुर्छ में सुबुह शाम सिंध जो केस विढ़ां थो ऐं विढ़ंदो रहंदुसि। सिंध खे बाग़ुनि जे वात मां आज़ादु कराए सुख जो साह खणंदुसि। उन मौक़े ते दरगाह बेर शरीफ जे हज़रत मौलाना अब्दुल मुजीब कुरैशी, मौलाना मोहम्मद ईसा समूह, मौलाना अमीनुल्लाह, मौलाना इम्दादुल्लाह हाजी सारंग मगवाणू, मौलाना आज़म जहांगीरी, हाफिज़ अरवी सिद्दीकी, मौलाना अब्दुल कुद्दूस मेमून, मौलाना राशिदुल्लाह ऐं ॿियनि ख़िताब कयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।